सखर मां ख़बर है जिते मुबैना ज़्यादती जो निशानो बणल नारी पारा माइटन समेत आदलपुर थाने आॾो एहतजाज किया वियो। मुतासिर नारी जो चवणु है त ॿिनि जवाबदारनि ज़्यादती जो निशानो बणायो, जंहिं सबब सखर छॾे माइटनि वटि अची रिहाइश इख्तियार कई। जवाबदारनि माइटनि वटि बि हमलो कियो। हिकु जवाबदार सज्जाद चनो खे पकड़े पुलिस हवाले कयो वियो। नारी जे वारसनि ॿुधायो त पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर नथी करे नोटिस वरितो वञे। सखर में मुबैना ज़्यादती जो निशानो बणल नारी माइटन समेत आदलपुर थाने ते एहतजाज किया है। मामले जा तफ़सील मालूम क्यों था माजिद अली कलवड़ खां। माजिद वधीक आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, ये सखर जी मुस्माद रोज़ीना है जेका सखर में राय अख्तर कई न्यू पिंड जी है। ही जेका अॼुकल्ह जेका राय हली आहे आदलपुर कोट मोहम्मद अली कलोल में पंहिंजी माइटनि राय अख्तर कई। नारी पारां पाक किताब खणी कुरान शरीफ़ आदलपुर थाने अॻियां एहतजाज किया। जॾहिं त नारी ऐं जा माइट जेके आदलपुर थाने जे SHO ॾांहुं जेको आहे त रवां थिया SHO हाउस जे ॾांहुं कूका करण बावजूद आदलपुर थाने जेको SHO आहे निसाराम दबड़ो उहो थाने जे जेको आहे बंगले मां ॿाहिरि निकितो ऐं उहे कुरान शरीफ़ खणी बीठा रहा, मगर उतां जेको आहे SHO ॿाहिरि निकितो। जॾहिं त हिन एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदो चयो त जवाबदार जेको आहे त सखर जा रवासी जेके ॿ जवाबदार अलीगोड़ चना ऐं ज़हीर चना घरां दर केरु 9 ॼणनि जे घरां जेको आहे खणी पंहिंजे घर में लॻ लुटियो निशानो बणायो। जॾहिं त उतां जेको आहे त वाक़े जी जेको आहे त इंतिहा थाणे ते सखर में दाख़िल रहे, उते बि जेको आहे जवाबदारनि खे ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कई। जॾहिं त उतां जेको आहे त लॾे करे पंहिंजे माइटनि जे घर राय अख्तियार कई त उते जेके जवाबदार आहिनि उते बि मूंखे न बख़्श कयो ऐं हिन जवाबदारनि सुजातना ऐं ॿिया जेके उते घर अंदरि दाख़िल थी करे मुंहिंजे घर में हमलो करण जी कोशिशि। जॾहिं त गर्दनी सुजाग थी करे जवाबदार सज्जाद जेको आहे चना हुनखे गिरफ़्तार करे आदलपुर पुलिस हवाले कयो। जॾहिं त आदलपुर पुलिस गिरफ़्तार जवाबदारी लामली ज़ाहिर करे चयो आहे त असां वटि को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे। जॾहिं त ओड़े एहतजाज करे पाक किताब खणी इख़्तियार कंदे चयो त जवाबदार गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तव्हां इंसाफ़ फराहम कयो वञे। जी माजिद तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।